कानू नथो मुड़े नथो मुड़े घणी ठर तोखे ॾिनी आहे पर तूं सुधरणो नहीं हाणे तोखे ॿुधाइणो पवंदो कानू हाणे तोखे ॿुधाइणो ई पवंदो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर कारी हर ते पेर भाऊ चिबड़ केड़ा हाल थई आखिरी खे लगो पिया तू बुधा दे खबर के थी जिंदगी गुजरे अरे यार चिबड़ केठियूं तो गालियूं पूछे मिड़े ही पे तो वक्त गुजरे अदा जमाल मानू जिंदगी मां कदे पे मायूस न थे जेकी भी जिंदगी आए मानू खिलई खुशी से गुजारे अदा दुख ही दर्द दिल में पालण सा जिंदगी ज़हर थी विंदी आ ज़हर जेतरा न मुखे सदमा मिलिया हन जे कदे तोखे मिलन हन त जिंदगी गुजारण त परे खुदकुशी करे छडी हां खुदकुशी आओ जमाल जिंदगी में ये त लाहा चढ़ा इंदा है न दुख सूर दर्द पीड़ाऊं ये त जिंदगी के अन्या मजबूत बनान थियूं आई तू जिंदगी का हार मनी वेठो आई जिंदगी में मायूस ना है भाऊ चिबड़ ओए केड़ा दर्द थई जिन तोखे मजबूर करे छडियो आ जेकर गुरबत करे परेशान आई त पो मुमा सबक हासिल कर मुखा वधिक गुरबत तो को निठी हुंदी मां न गुरबत जे करे पंहिंजा बार बच्चा छडे 100 को लड़े हिते आयो आया त पोए बि एतिरो परेशान आया जेतरी परेशानी तुंहिंजे चेहरे मां छलके पई भाऊ चिबड़ गुरबत जे करे परेशान ना है पोए केड़ा दर्द जी अंदर वकोड़े विया थई भाऊ चिबड़ छोकरे के नन फडन फसादन खां परे रहण लाइ राज़ी कयो आहे मजू फडो छडींदो इहो थी नथो सके अदा वक्त एड़ो जालिम आहे जो पत्थर जड़े इंसान के भी राख जिया बिखेरे छडींदो आहे जेकर इए आहे त पोइ इहा त तमाम खुशी जड़ी याद आहे यार आहे वडो प्यारो ही मोहब्बती मानो पर हन वक्त हाकिम खान ऐं मूसा खान हुन के होश मां कढी छडियो आहे अल्लाह करे यार असा जी गाल मनी दो भला रेस जो केड़ो खर्च इंदो सिर्फ एकरी फोन करनी पंदस डीएसपी के छा भला इहो बन कंदो छा अल्लाह कंदो अदा मन मुझे बचड़े जी भलाई थी पे जेकॾहिं न ईअं रुलंदो रहियो त दुश्मननि हथां मुफ़्त मारजी वेंदो सुभाणे रात जो महफिल जो प्रोग्राम कराए मैं हुनन के उन महफिल में मस्त करे छट असा रात जो के वक्त भी पहुंची वेंदासी बड़ा हाकिम खान की खबर मिली है छा हाँ सोराब यो पान के शीं सदाइंदड़ इस त कीअं था सुभाणे रात कुए जिया पिंजरे में बंद करे खणी अचो मूला को हिन वक्त जो हुकुम वन पीरल वारन वट वनी हुनन के आगाह करे छट त हितां खां परे न निकरी वञनि उहे त उते ही आहिनि ॿुधाइण खां सवाइ ॿाहिरि न निकिरंदा वरी बि पंहिंजे तरफ़ खां कम पको करे छट इत्तफ़ाक़ थी सके थो इन ये करे मां ही मौक़ो हथनि में वञण कॾहिं बि न ॾींदुसि जी वॾा वञा थो गुलाम कादर जे घर हूंदई या होॾे बाग वारे 7 वारे नंबर में मां बि मिलान थो ऐं हेॾां वठी थो अचां वधीक तव्हां पाण चई छॾिजो गुलाम कादर ॻाल्हि ॿुध ताए में धोखा किते धोखा माई में कुड़े खदी कानी पे उधर ते मोलू हर छे तकड़ में नाहे थींदी तू थोड़ो सब्र कर माई निकरे बाहर त पोए ॾिस त तोखे कीअं थी घुरे ॾिसे कीअं थी ॾिसे घुरे बाबा ये थी वे तो ठीक है न तो मेरे को अपने पैसे लौटा दे उधर से हाँ गुलाम कादर आ गई अदा ओ अदा हेडे तचो हेडे अचो भाई होश कर गला असा को दिल चलाए केड़ा उम्मीदा पर तू आखिनी अदा हेडा चो खाना खराब कर छुड़ी उधर ते तोखे कोन है गुंदड़ा तोखे कोन है आ त देखला कादर सा पे गलाया पीछे सही है माफ करी पीछे सही है उधर पे हां ठीक है गाल कर केड़ो कम है हाय आ तो खैरा के राजी करे आई है पर अल्लाह जी छो हाने तू वनी न थो क्या ये खैरन कांटा फिट पिया करने को उधर ते अकुल सा गला गुंदड़ा गालाई छा थो तू ताके नहीं पई उधर ते खैरा पंजी दी सोहणी जो हिनके संग देती हिनके पीछे बेड़े भाग इंदे गुलाम कादर दे
पिछे को निभाग पिया चंदे वञण ते वेंदे ई नहीं ॻाल्हि ॿुध त ग़ुलाम क़ादिर जेकॾहिं तूं नथो वञी न मूंसां सही सिधी ॻाल्हि कर पोइ वरी ॿिए कंहिंखे चवां उहो वञे ॿिए कंहिं को आखण जी कहिड़ी ज़रूरत है मैं जो दर ते वेठा मैं जो बैठा न न पैसा ख़र्च कयां मां वरी शादी खे मुंहां रुक जेकर तूं न वेंदे न त पोइ ख़ैरा संग ॿिए कंहिंखे ॾेई छॾींदी पोइ मूंखे मयार न ॾिजां हा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ राति मां पक खैरा जो महिमान आहियां ग़ुलाम क़ादिर तूं ई खैरा जे ॻाल्हियां च नठो हो पिछे मेकू मोकिली त मेदा भला थी पवे दर ते ॻाल्हि ॿुधो ख़ैरा हाणे छोरी मां सफ़ा बेज़ार आहे तई वञोसि ॾिसां थी कंहिं न कंहिंजो भलो त थी पवंदो न राति पक सम्झ मां खैरा ॾेई वेंदुसि ख़ुदा कंदो त मुंहिंजो कमु थी वेंदो न त ॾूजा न पर मैं बैठा उधर ते मैं वेठा हां मूंखे कोन थो लॻे त हाकुम खान असांखे एतिरो आसानी सां हथ ॾींदो ज़ाहिर आहे हू पंहिंजे पूरे बंदोबस्त सां हूंदो पोइ उते कहिड़ो आहे जेको दिलावर खान जे साम्हूं बंदूकूं सिधियूं कंदो सोराब खणियूं असांजे मथां बंदूकूं सिधियूं न बि कनि पर पोइ बि हुननि जी असांजे हर कदम मथां नज़र हूंदी हू अखियूं पूरे कोन वेंदा जो असां हाकुम खान खे कन खां वठी छिके ते वठी पर वॾो त चए थो त तयारु थी वियो हलण खां असां इनकार नाहे कयो दिलावर खान असांखे जीअं बि चवंदो असीं तीअं कंदासीं पर मूं हिकिड़ो अकुल जो दलील ॾिनो त मूसा खान वारिस खान हाकुम ऐं उनजो मूसा खान जो जेको पुटु आहे उन जूं चार अखियूं खुलियल हूंदियूं ॿ बि न तंहिंजे करे असांखे एहतियात करणु ज़रूरी आहे उन्हनि जे अखियुनि में मिर्चूं हुजनि ॾाढो ॾुखियो कमु आहे सुराब तूं मूंखे इहो ॿुधाए त दिलावर खान खे इहा ख़बर किथां मिली वारिस खान खां वधीक उतां जा ॻोठाणा दिलावर खान खे चाहींदा आहिनि बेशक बाबा इन में को बि शक न आहे त दिलावर खान तमामु मोहबती माण्हू आहे ज़ाहिर आहे हू पाण माण्हुनि खे मोहबत ॾिए थो त माण्हू बि हुन सां प्यार कनि ठीकु आहे पोइ हाणे हीअं था कयूं जो हलूं था दिलावर खान ॾे वधीक सलाह उते हल सोनी एडी कावड़ चगी ना है कुछ सोच अकुल को कम वट अकुल को जगने अकुल को कम वठा न त हिन मंजिल ते न पुजा हेडो रुसवाए ख्वार थी आया हाने अकुल मा केड़ो कम वठणो सोनी तू मासा एकड़ो यो वायदो कर तू यो बार केरा बाकी सोडे के राजी न करे वठना न रे सियाणी न हाने यो पंजी दिल मा ख्याल कढी छड तमा तुजी मिठड़ी मिठड़ी गालन में अची तू तो चवान वठंदस सोनी तू जज्बाती न थी ये कदम तुझा पांजा गलत खयला है थोड़े थदे दिमाग सां सोच रेसियाणी मां त तहांजे चवण में ही हुयस तहांजे चवण ते मारे इस हाकिम खान के हिता धिका ॾेई कढायस ऐं तहां मूंसां धोखो कयो आ जेको थियो सो विसारे छॾ हाणे जेको मां चवां थी तू उहो कम कर हाणे छा करणो आहे जे तू चाहे थी त सोडे सां तुझी शादी थे त पोइ तोखे इहो नाजायज़ ॿार किराइणो पवंदो इएं त मां हरगिज़ न कंदसि सोडे खे मूंखे इन ई हाल में पंहिंजो करणो पवंदो सोच सोनी सोच खणी हल इहो ॿार तुंहिंजो सोडे मुंहुं आहे लेकिन दुनिया खे त इहा ई ख़बर आहे न त इहो ॿार हाकिम जो आहे दुनिया खे छॾे ॾे रे सियाणी छॾे ॾे दुनिया खे मूं जेकी बदनामी खई उनजो तव्हांखे को बि अहसास न आहे कीअं समझायां सोनी मां तोखे कीअं समझायां सोडो इन ॻाल्हि ते नथो बीहे न त छॾे ॾे सोडे खे मां ॼाणा मुंहिंजी क़िस्मत ॼाणी ॾाढी का सिद्धी आहे रेसियाणी जॾहिं ख़बर अथव न त पोइ बहस करण जी कहिड़ी ज़रूरत आहे मां पंहिंजे ज़िद तां कोन लहंदसि जेकॾहिं मूं मां जान छॾाइणी अथव न त पोइ मूंखे माराए छॾियो बाक़ी ईअं त तव्हांजी जान कोन छुटंदी इहा ख्वाहिश मां तुंहिंजी जल्द पूरी कंदमि जल्द कर इरफान
मूंखे दुआ कर इहो चमड़ो रमू रबड़ मूंखे हथ अची वञे जेकॾहिं खल पुठीअ तो न लाथीमांसि न त मुंहिंजो नालो बि कालू कमदार न आहे कालू कमदार आहे ॾाॾे जी दुआ सां अरे रमू पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झे अरे बेखता नाक मूंखे वण सां ॿधी मुंहिंजे माकोड़ा चढ़े मुंहिंजे जिस्म खे पटराई अहिड़ियूं त मूंखे सोटियूं जो गॾा खे बि न हण पियो वञे बसि रुॻो इहो मूंखे मिले अॻियूं पोयूं कसरूं करंदोमांसि इरफान अॻियूं पोयूं अबे ॾाॾे जी दुआ सां तूं हिमत कजाए मिलंदो किथे निभागो पंहिंजे नंबर में हूंदो ॿियो वरी किथे हूंदो तूं अच मूंसां हिमत कजाए हिमत अच मूंसां अच इरफान यो हथियार मूंखे ॾे हथियार मूंखे ॾे त मां हिनखे इते जो इते पूरो कंदुसि जमींदार ओ जमींदार अब आए शिकार वरी मोटी आयो थी बाबा इरफान अतरी ना खान वाला मां भजाए दो भजू अरे तू कानो भजी सकते जे बचे तो पोइ मिलंदासीं आयो मुर्ज़ रमू रबड़ सां फिटाइण हिक ई अकल सां गोल कियो ख़बर न अथसि रमू रबड़ आहे रबड़ इंगंदो ज़रूर पर टुटंदो कॾहिं बि न कंडू टटंदा कॾहिं बि न खैरा नेसर ॾे खैर हुजे छोरी तूं सॼो ॾींहुं काॾे मरण वेंदी आं घर में वेहे ई कोन थी अम्मा घर में तुंहिंजो कमु हुजे त वेठी रह न कमु त कोन्हे पर छा मां का नंढड़ी ॿार आहियां या राति जाई आहियां ॿाहिरि निकिरंदसि त माण्हू मूंखे खाई वेंदा अम्मा जी मर्ज़ी आहे त असां सॼो ॾींहुं घर में मुसलो विछाए वेही रहूं ऐं अम्मा हुते पराई घरनि में घुमंदी छोरी तूं माठ कर घणी ज़बान न हण त ज़बान छिके ईअं ॿाहिरि न कढी छॾे जेकॾहिं हक़ सच चओ त असां ज़बान था अड़ायूं बाक़ी तूं वॾे आवाज़ में रड़ियूं कंदी रहो तूं ईअं माठ न कंदीअ जेसीं ताईं तुंहिंजा छॾियो वेण खे कुझु ख्याल कयो घर में महिमान आयो आहे ऐं तव्हां जी ते लॻी पई आहे जुंडे पट मामा कहिड़ो महिमान ही बाक़ी तव्हांखे केरु थो लॻे खैरा जे सर ॾे खैर हुजे इहो कारो गुंड पाण सां गॾु वतियूं आयो आहे हाणे इहो बि असांजे लाइ महिमान आहे अदी कुझु अरकान कर ॻाल्हाइण जो घर आए महिमान खे ईअं नाहे ॻाल्हाइबो जेकॾहिं असां फज़ीलत जो ॻाल्हायूं न त मरी वञूं समझा थो त मूंसां दिलड़ी अटकी वई अथसि तॾहिं त मुंहिंजे पारां थी ॻाल्हाए पई खैरा जे सर ॾे खैर हुजे अदा तुंहिंजो वात छो हीअं कटिजी वियो आहे वात छाजो वात तुंहिंजो वात ॿियो कटिजो वात तूं छॾ अदीअ खे हाणे हलिया वे न भाऊ न अॼु अधु खेरा सफ़ा गरम लॻी पई आहे मां बेचकर ईंदुसि खैरा जे सर ॾे खैर हुजे हाणे जे आयो आं त खणी कुझु घड़ियूं वेहो वेहा वेहो हाणे वेहो दी भाऊ आयो आहे इहो त ॾिसां पई अदी ॾिसण खे छॾ हाल अहवाल वठीसि त आयो छो आहे हा दा हाल अहवाल वठाए थी पई पाटो खणी छो पंध पियो आं अदी ॿिए वारे खैरा जे सर ॾे खैर हुजे हाणे जॾहिं आयो आं त खणी पाटो ख़बर त पई न भाऊ चिबड़ तूं ई खणी हाल अहवाल ॾेसि भाऊ मूंखे मिशन में मुंडी ॾियण जो लाचार कोन्हे आयो आहीं त हाल अहवाल पाण ॾीसि इहा ॻाल्हि आहे त पोइ खणी अदा हाणे फाटो ख़बर त पवे न अदी हवाल खेरनि जा मूं ॿुधो आहे त छा त ॾिसी छा पियो भॼण जी का वात पियो ॻोल्हे तूं पंहिंजी छोकिरीअ जी शादी करण थी चाहे पई हा पर तोसां इहा ॻाल्हि कई माई जन्नत आहे न उन ॻाल्हि कई मां सां हा इन्हे धूतीअ मोकिलियो अथई हा दी मां इन ई करे आहियां जेकर न तूं पंहिंजी छोकिरीअ मूंखे संग ॾींदी आहे न
मां ॾाढो सुखियो रखंदोमांसि। छा चई मुआ फाटल बूटे उथे ता उथे मां तोसां शादी कंदसि उथे हर वक्त वे होता वे अदी छो पिया वेचारे खां कन कोशियूं करायो, जेका ॻाल्हि हुजे खोले करे ॿुधायोसि। मामा अने छा ॿुधायूंसि तव खणी करे कारो मुंहुं कयूंसि ऐं उन सां गॾु जूतनि जो हार बि पारायूंसि। भाऊ चिफड़ बाज़ार गरम लगी पई आहे भाऊ, मां हलाए थो दा। वे ए जल्दबाज़ी न कर, छोकिरियुनि जो फ़ैसिलो कोन हलंदो, फ़ैसिलो अदीअ जो हलंदो। ॾिसूं था अदी छा थी फ़ैसिलो करे। अदी हाणे तूं ॿुधा भला छा थी चई? खैरां जे सिर ते खैर हुजे, अदा मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त मां सोणीअ जी शादी कराईंदसि। हा अम्मा माठ कर सॉरी, मूंखे ॻाल्हि पूरी करण ॾे। हा दी हा तूं ॻाल्हि कर। हा मूं पे चयो त मां पंहिंजे छोकिरीअ जी शादी कराईंदसि, पर अदा तो सां कोन कराईंदसि। छोकिरी मुंहिंजी नंढी नेटी आहे, जान जमाण, तुंहिंजे जीअ जी सजी कोन्हे का। हा बाक़ी हाणे ॿियो रिश्तो आहे नज़र में, खैरां जे सिर ते खैर हुजे, जेकॾहिं चवे त उते तुंहिंजूं लावा लहराए। हा दी हिनखे मिड़ई माई खपे जेका मिड़ई पुनी मानी करे ॾेसि। हा दा तूं छा थो चईं? अदी मिड़ई चङी हुजे जेका मुंहिंजे घर खे हलाए, ॿियो मूंखे छा खपे। अदा हाणे तोसां कूड़ कोन्हे, या माई जन्नत पई थी इलाज करे, चए थी पई त मां अकेली थी रहां पई, जेकॾहिं को हुजे रिश्तो अहिड़ो त घर में वसण थी पवंदी, हाणे जे तोखे क़बूल हुजे त खणी हा कर। अदी इन रिश्ते लाइ गुलाम कादर खे छॾ, इन लाइ गुलाम कादर सही न रहंदो। न अहिड़ी ॻाल्हि ई न आहे। चयमि न त इन लाइ तूं सही न आहे। हाणे उथ हल। अदा तूं माठ कर, मूंखे ॻाल्हाइण ॾे। अदी इन लाइ मां बस हाणे बस, तूं तातींदे इन में के सो ॾे ॾिसंदो। अदी मूंखे इहा बि क़बूल आहे, जेकॾहिं रिश्तो थी वञे थो न त पोइ वाह। ओए क्या बात है। अदा माईअ जो इहो बि शर्त आहे त मां उन सां शादी कंदसि जेको मुंहिंजे छोकिरे खे बि पालींदो। अदी उनजो छोकिरो त छा, पर जेकॾहिं न उनजो मुड़ुसु वापसि अची वियो न त मां उनखे बि पालींदुसि। पोइ अदा वञ, तूं वञी तयारी कर, कमु पको आहे। हा हाणे वधीक सामान गॾु करे वठो, पोइ ॿुधाइजांइ त तारीख़ रखंदासीं निकाह जी। अदी सामान गॾु करण में देरि कोन लॻंदी, असली ॾींहं ॿिनि में तयारु करे थो वठां पियो। इहा मुंहिंजी जनी थी मूंसां पर वही, हाणे जे सॼे ॻोठ में ख़ैर ख़राब न कयोमांसि न त मुंहिंजो नालो बि खैरा न आहे। हली आहे ढेंगरनि सां खौसण। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, उहे ॾींहं थी जनीअ खे बि ॾेखारिया यादि कंदी। थोड़ा तूं बाबा उता कते हल। वॾा उता लाइ त मुमताज़ बि आहे, पर तुंहिंजो हलणु एतिरो ज़रूरी बि न आहे। जॾहिं ही ॿ शींहं मूंसां आहिनि पोइ तुंहिंजो हलणु कहिड़ो ज़रूरी आहे? जीअं तव्हांजी मर्ज़ी। बाबा मूं लाइ छा हुकुम आहे? तुंहिंजे लाइ हाणे इहो आहे त खिटनि में खटो नथो कर। बाबा इहा तव्हांखे कीअं ख़बर पई? तूं छा थो सम्झे? मुंहिंजूं अखियूं पूरियल आहिनि, मां बेख़बर आहियां। बाबा ग़लती मां अॻिते ई न थींदी। सोढा बाबा ध्यान सां, अखियूं पूरियल न हुजनि। ईअं न जो असां हेॾो निकिरूं ऐं पोयां मूंसां खाना वारा अची हिते बाहिताल मचाइनि। बेफ़िक्र थी वञो वॾा, पोयां जी ज़िमेवारी मुंहिंजी आहे। एतिरा चालाक मूंसां खाना वारा बि न आहिनि जो असां हेॾो निकिरूं ऐं पोयां वार कनि। वरी बि बाबा एहतियात करणु लाज़मी आहे। हा पीरल वॾो सही पियो चवे। सोढा अहिड़ी का बि ॻाल्हि महसूस करे त हिकदमि फोन करे आगाह कजां। वॾा ख़ुदा कंदो त अहिड़ी का बि ॻाल्हि न थींदी, पर जेकॾहिं न थी त मां तव्हांखे आगाह कंदो रहंदुसि। ठीकु आहे बाबा, वरी बि होशियारी। सलाम बाबा, अचो वेहो बाबा। दादा ईअं कर हिकु ॿ हमरा वठ, ॻोठ जे ॿाहिरां वञी वेही, जेकॾहिं को ख़तरो महसूस करे त फायर करे छॾजांइ, मां पाणे होशियारी वठंदुसि। तव्हां वञी सुकून ई निंड कयो हले, मां इहो त वियां। बादशाह जेकॾहिं हुकुम कयो त राति महफ़िल मचायूं। कहिड़ी ख़ुशीअ में? घणा ॾींहं थी विया आहिनि, मेलो मतो ई न आहे। हूअं बि हाकिम खान आयो आहे, इन ई मौज मस्तीअ में को रंग जमायूं।
जेकॾहिं तोखे रंग जमाइणो ई आहे त पोइ को अहिड़ो रंग जमाए जो सफ़ा वाह वाह थी वञे। वॾो हुकुम ॾे, अहिड़ो त रंग रची वेंदो जो वाह वाह थी वञे। चारई तरफ़ ख़तरो ई ख़तरो आहे ऐं असां पंहिंजी मौज मस्तियुनि में हुजऊं जीअं दुश्मन अची ओचितो बंदूकूं सीने मथां रखनि। वारिस खान एतिरी कंहिं में जुरियत आहे जो तुंहिंजे ॻोठ में दाख़िल थी असां ताईं पहुची वेंदा। इहा जुरत सिर्फ़ दिलावर ख़ान ई करे सघे थो। अदा वॾो एतिरी मंज़िल मारे कोन ईंदो। जेकॾहिं आयो त मुंहुं ॾेई वठंदासीं। वॾे खे मुंहुं ॾियणु ॾाढो मुश्किल कमु आहे। यार छो पियो लाराए, छो थो लाराए? हकीम वञी वञी महफ़िल जी तयारी कर, जेको बि थियो ॾिठो वेंदो। वेंदो ई नहीं। ॻाल्हि ॿुध त ग़ुलाम क़ादिर, जेकॾहिं तूं नथो वञी न मूंसां सही सिधी ॻाल्हि कर, पोइ वरी ॿिए कंहिंखे चवां उहो वञे। ॿिए कंहिंखे आखण जी कहिड़ी ज़रूरत है? मैं जो दर ते वेठा, मैं जो वेठा। न न पैसा ख़र्च कयां मां वरी शादीअ खे मुंहां रुक। जेकर तूं न वेंदे न त पोइ ख़ैरा संग ॿिए कंहिंखे ॾेई छॾींदी, पोइ मूंखे मयार न ॾिजां। हा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ राति मां पक खैरा जो महिमान आहियां। ग़ुलाम क़ादिर तूं ई खैरा जे ॻाल्हियां च नठो हो, पिछे मेकू मोकिली त मेदा भला थी पवे दर ते। ॻाल्हि ॿुधो, खैरा हाणे छोरी मां सफ़ा बेज़ार आहे, तई वञोसि। ॾिसां थी कंहिं न कंहिंजो भलो त थी पवंदो न। राति पक सम्झ मां खैरा ॾेई वेंदुसि, ख़ुदा कंदो त मुंहिंजो कमु थी वेंदो। न त ॾूजा नंबर मैं बैठा उधर ते। मूंखे कोन थो लॻे त हाकुम खान असांखे एतिरो आसानी सां हथ ॾींदो। ज़ाहिर आहे हू पंहिंजे पूरे बंदोबस्त सां हूंदो। पोइ उते कहिड़ो आहे जेको दिलावर खान जे साम्हूं बंदूकूं सिधियूं कंदो? सोराब खणियूं असांजे मथां बंदूकूं सिधियूं न बि कनि, पर पोइ बि हुननि जी असांजे हर कदम मथां नज़र हूंदी। हू अखियूं पूरे कोन वेंदा जो असां हाकुम खान खे कन खां वठी छिके ते वठी वञूं। पर वॾो त चए थो त तयारु थी वियो। हलण खां असां इनकार नाहे कयो। दिलावर खान असांखे जीअं बि चवंदो असीं तीअं कंदासीं, पर मूं हिकिड़ो अकुल जो दलील ॾिनो त मूसा खान, वारिस खान, हाकुम ऐं उनजो मूसा खान जो जेको पुटु आहे उन जूं चार अखियूं खुलियल हूंदियूं, ॿ बि न। तंहिंजे करे असांखे एहतियात नथो मुड़े, नथो मुड़े। घणी ठर तोखे ॾिनी आहे, पर तूं सुधरणो नहीं। हाणे तोखे ॿुधाइणो पवंदो कानून, हाणे तोखे ॿुधाइणो ई पवंदो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर, कारी हर ते पेर। भाऊ चिबड़ कहिड़ा हाल अथई? आख़िरी खे लॻो पिया। तूं ॿुधा ॾे ख़बर कीअं थी ज़िंदगी गुज़रे? अरे यार चिबड़ कहिड़ियूं तो ॻाल्हियूं पुछे, मिड़े ई पियो थो वक़्तु गुज़रे। अदा जमाल, माण्हू ज़िंदगीअ मां कॾहिं बि मायूस न थिए। जेकी बि ज़िंदगी आहे माण्हू खिल ऐं ख़ुशीअ सां गुज़ारे। अदा ॾुख ऐं दर्द दिलि में पालण सां ज़िंदगी ज़हर थी वेंदी आहे, ज़हर। जेतिरा न मूंखे सदमा मिलिया आहिनि, जेकॾहिं तोखे मिलनि हा न त ज़िंदगी गुज़ारण त परे ख़ुदकुशी करे छॾी हा, ख़ुदकुशी। भाऊ जमाल, ज़िंदगीअ में इहे त लाहा चाढ़ा ईंदा आहिनि न। ॾुख सूर दर्द पीड़ाऊं इहे त ज़िंदगीअ खे अञा मज़बूत बणाइनि थियूं, ऐं तूं ज़िंदगीअ खां हार मञी वेठो आहीं। ज़िंदगी में मायूस न आहियां भाऊ चिबड़। पोइ कहिड़ा दर्द अथई जिन तोखे मजबूर करे छॾियो आहे? जेकर गुरबत करे परेशान आहीं त पोइ मूं मां सबक हासिल कर। मूंखां वधीक गुरबत तो कोन ॾिठी हूंदी। मां इन गुरबत जे करे पंहिंजा ॿार बच्चा छॾे 100 कोर लड़े हिते पीरल वारनि वटि वञी हुननि खे आगाह करे छॾ त हितां खां परे न निकिरी वञनि। उहे त उते ई आहिनि, ॿुधाइण खां सवाइ ॿाहिरि न निकिरंदा।
वरी भी पंहिंजे तरफ़ खां कम पको करे छॾ इत्तफ़ाक़ थी सके थो इन जे करे मां ही मौक़ो हथनि में विझण कॾहिं बि न ॾींदुसि जी वॾा वञा थो गुलाम कादर जे घर हूंदई या होॾे बाग वारे 7 वारे नंबर में मां बि मिलान थो ऐं हेॾां वठी थो अचां वधीक तव्हां पाण चई छॾिजो गुलाम कादर ॻाल्हि ॿुध तव्हांजे मिलण धोखा किथे धोखा माई में कुॾे खदी कान्ही पई ओधर ते मोलू हर शइ तकड़ में नाहे थींदी तू थोड़ो सब्र त कर सब्र कर माई निकिरे ॿाहिरि त पोइ ॾिस त तोखे कीअं थी घुरे ॾिसे कीअं थी ॾिसे घुरे बाबा ये थी वे तो ठीक है न तो मेरे को अपने पैसे लौटा दे उधर से हाँ गुलाम कादर आ गई अदा ओ अदा हेडे तचो हेडे अचो भाई होश कर गला असा को दिल चलाए केड़ा उम्मीदा पर तू आखिनी अदा हेडा चो खाना खराब कर छड़ी उधर ते तोखे कोन है गुंदड़ा तोखे कोन है आ त देखला कादिर सा पे गलाया पीछे सही है माफ करी पीछे सही है उधर ते हां ठीक है गाल कर केड़ो कम है हाय आ तो खैरा के राजी करे आई है पर अल्लाह जी छो हाने तू वनी न थो क्या ये खैरान कांटा फिट पिया करने को उधर ते अकुल सा गला गुंदड़ा गलाई छा थो तू ताके नहीं पई उधर ते खैरा पंजी धी सोहणी जो हिनके संग देती हिनके पीछे बेड़े भाग इंदे गुलाम कादर दे पीछे कोने भाग पिया चंदे वणन आयो आया त पोइ बि एतिरो परेशान आहियां जेतिरी परेशानी तुंहिंजे चेहरे मां छलके पई भाउ चे बड़ गुरबत जे करे परेशान न आहियां पोइ कहिड़ा दर्द जी अंदर वकोड़े विया अथई भाउ चे बड़ छोकरे खे हिननि फॾनि फसादनि खां परे रहण लाइ राज़ी कयो आहे मजू फॾो छॾींदो इहो थी नथो सघे अदा वक़्तु अहिड़ो ज़ालिम आहे जो पत्थर जहिड़े इंसान खे बि राख जीअं बिखेरे छॾींदो आहे जेकर ईअं आहे त पोइ इहा त तमामु ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे यार आहे वॾो प्यारो ऐं मोहबती माण्हू पर हिन वक़्तु हाकिम खान ऐं मूसा खान हुनखे होश मां कढी छॾियो आहे अलाह करे यार असांजी ॻाल्हि मञींदो भला रेस जो कहिड़ो ख़र्च ईंदो सिर्फ़ हिकिड़ी फोन करणी पवंदसि डीएसपीअ खे छा भला इहो बि न कंदो छा अलाह कंदो अदा मन मुंहिंजे बचड़े जी भलाई थी पई जेकॾहिं ईअं रुलंदो रहियो त दुश्मननि हथां मुफ़्त मारिजी वेंदो सुभाणे रात जो महफिल जो प्रोग्राम कराए ऐं हुननि खे उन महफिल में मस्त करे छॾ असां रात जो कंहिं वक़्त भी पहुची वेंदासीं वॾा हाकिम खान जी ख़बर मिली आहे छा हा सोराब इहो पाण खे शींह सॾाईंदड़ ॾिस त कीअं था सुभाणे रात कुए जीअं पिंजरे में बंदि करे खणी अचो मूं लाइ को हिन वक़्त जो हुकुम वन करणु ज़रूरी आहे उन्हनि जे अखियुनि में मिर्चू हुजनि ॾाढो ॾुखियो कमु आहे सोराब तू मूंखे इहो ॿुधाए त दिलावर खान खे इहा ख़बर किथां मिली वारिस खान खां वधीक उतां जा ॻोठाणा दिलावर खान खे चाहींदा आहिनि बेशक बाबा हिन में को बि शक न आहे त दिलावर खान तमामु मोहबती माण्हू ज़ाहिर आहे हू पाण माण्हुनि खे मोहबत ॾिए थो त माण्हू बि हुन सां प्यार कनि ठीकु आहे पोइ हाणे हीअं था कयूं जो हलूं था दिलावर खान ॾे वधीक सलाह उते हल सोनी एडी कावड़ चगी ना है कुछ सोच अकुल को कम वट अकुल को जगने अकुल को कम वठा न त हिन मंजिल ते न पुजा हेडो रुसवाए ख्वार थी आया हाने अकुल मा केड़ो कम वठणो सोनी तू मासा एकड़ो यो वायदो कर तू यो बार केरा बाकी सोडे के राजी न करे वठना न रे सियाणी न हाने यो पंजी दिल मा ख्याल कढी छड तमा तुजी मिठड़न गालन में अची तू तो चवान वठंदस सोनी तू जज्बाती न थी ये कदम तुझा पांजा गलत खयला है थोड़े थदे दिमाग से सोच रेसियानी मां तो ताजे चवण में ही हुयस ताजे चवण ते मारे इस हाकिम खान के त धिका दे कढायस ए ता मुसा धोखो कयो आ जेको थियो सो विसारे छ हाने जेको मां चवां थी तू वो कम